बाबा नबी नाना, अली बाबा नबी नाना, निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। 8 मुहर्रमुल हराम की रात 1447 हिजरी सूमर की रात लाड़काने जी मीरो खान चौक जे भरसां हिन मेन रोड ते शहीद इस्लाम जे उनवान सां, शुहदा इस्लाम जे उनवान सां, शहीद करबला जे उनवान सां ई प्रोग्राम रखियो वियो आहे। हज़रत सईद मौलाना जमाल मुस्तफा साहब ऐं जमीयत उलमा इस्लाम जी तरफां हर साल वांगुरु हिन साल भी मुनक़द थियो। तव्हां सां सभु पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नीयत सां जमो थिया आहियूं। आखिरी दुआ घुरी करे जॾहिं घर लंदासीं त ख़ाली न लंदासीं, अल्लाह जे रहमत सां माला माल थी करे लंदासीं। सभु ॾाढे चओ इंशा अल्लाह। मेहमान ॿिया घणा आहिनि, मां शहर जो आहियां, मां मेज़बान आहियां। मुख़्तसिर टाइम में पंहिंजी मारूज़ात खे पूरो कंदुसि, थोरो तवजो हुजे। तकरीर जे शुरू करण खां अॻु में मां हर जाइ ते अर्ज़ कंदो आहियां त उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ, उहा निमाज़ अल्लाह पाक वटि एसी ताईं क़ाबिले क़बूल नाहे जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। उहा दुआ भी टंगजी पवंदी आहे, क़बूल न थींदी आहे। दुआ जे क़बूलियत जी मोहर ई ठपो हिन तव्हांजे हिन रोड ते, हिन गर्मीअ जे मौसम में हेठां ततल रोड ते वेही करे क़ुरान ॿुधण, आका ऐं शहीदनि जे शान ॿुधण जे लाइ वेठा आहियो। पर इहा मजलिस भी अल्लाह वटि तॾहिं क़बूल पवंदी। इन मजलिस जे क़बूलियत जी मोहर ई ठपो सदको वञास मिठे मोहम्मद जे मथां दुरूद शरीफ सलात। दुरूद दर्द जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद बरकत आहे। तंहिंजे करे मुंहिंजे साईं जो जॾहिं नालो मुबारक ॿुधो हूअं त असांजे मथां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ आहे, असां साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ूं। पर जॾहिं मुंहिंजे साईं जो नाम नामी इस्म ग्रामी ॿुधो त घटि में घटि नंढड़ो दुरूद पढ़ो जेको तव्हां सभिनी खे यादि आहे, नंढनि वॾनि खे, उहो ॾाढा मूंखे ॿुधायो था। थोरो ॾाढा था चओ सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 10 दफ़ा अल्लाह रहमत वसाईंदो, 10 गुनाह रब छाणींदो, 10 दर्जा अल्लाह बुलंद कंदो। दोस्तो, पहरी मुहर्रम ते शहादत आहे। मुरादे पैगंबर, सौरे रसूल, दामादे आली, फातिह मिस्र, शाम व ईरान, अमीर मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। 10 मुहर्रम ते शहादत आहे नवासे रसूल, जिगरे गोशे बतूल, जन्नत जे जवाननि जे सरदार, इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे। जेको पहरी तारीख़ ते शहीद थियो, इहो भी असांजे सिर जो ताज आहे। जेको 10 तारीख़ ते शहीद थियो, उहो भी असांजे सिर जो ताज आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम, असां सोने उमर जा भी ग़ुलाम हूं त सोने हुसैन जा भी नौकर। अजीजो, शहादत आला मकाम जंहिंखे रब ॾे। हज़रत उमर भी शहादत जी तमन्ना कई। उमर आदिल हो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे त सलासतुल ला तुरद्दु दावतुहुम अस्साइम हीन युफ्तिर वल इमामुल आदिल व दावतुल मज़लूम।
फरमाईंदा अल्लाह टिन सजी दुआ रद न कंदो आ कबूल कंदो आ हथ खणदा हन रब मोटाईंदो नाहे इमामुल आदिल असाइम रोजेदार इफ्तारी वारे वक्त में हथ खणी दुआ घुरे कबूल मजलूम हथ खणी दुआ घुरे कबूल पर फरमाईंदा इमामुल आदिल आदिल हुक्मरान हथ खणी करे दुआ घुरंदो न अल्लाह रद न कंदुस कबूल करे छॾंदो हज़रत उमर साहिब जो दुआ बन पको मां दिल जो मरीज़ा बेहोश न थी वञा थोड़े पके हेली हलाई पूरे ता नौजवान अल्लाह ताकी बरकत करे साईं वही मेहरबानी ताकी बरकत नाराज न थी ने बाप जा मां कोराड़ो थी वाणी सुभान अल्लाह न ता चओ बस सही है हां थोड़ी मिली हीर लगी साईं जागो न न साईं अब 27 साल वाइस को समूथण वेहण जेको हलंदो आहे मूंखे ख़बर पवंदी आहे त किथे थो ॻाल्हाए अल्लाहु अकबर कोई माण्हू जेको कुराड़ो थी दोस्तो तवज्जो मां थोरो टाइम वठंदो मां मगरिब खां वठी वेठो आहियां जानो मेहमान आया बस 15-20 मिनट आधो कलाक बस अर्ज क्या कीड़ो उमर आदिल उमर गैरतमंद उमर वो उमर जो जमीन ते राज दो हो त अल्लाह अर्श का कुरान मोकले उमर जी ताईद में अर्श का अल्लाह जो कुरान नाज़िल थी दो जागो केड़ो उमर जरे अमीरुल मोमिनीन थियो वक्त जो हुक्मरान थियो त रात जो पहरा दींदो थो वर्ते पहरो ॾींदे ॾींदे हिक घर जे मथां आया रोण जो आवाज आयो ॾींहं जो हुकूमत जो कारोबार रात जो वेश बदलाए हथ में नंढो खणी करे गलिन मदीने जे घिटन में कंहिंखे तकलीफ़ त कान्हे हिकिड़े घर मां रोण जो आवाज आयो हज़रत उमर साईं दरवाज़ो खड़काए जो अमड़े दरवाज़े ते ॿारनि खे बस करायो रोवन था पाड़े वारनि जी निंड थी फिटे ये चई विया वरी ॿिए पासे खां चकर ॾेई आया वरी साॻो ॿार रोवन था वरी टे दफ़े सईदना फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु टे दफ़े जॾहिं आयो चयईं त मां तव्हांखे चई वियो आहियां त ॿारनि खे चुप करायो अंदरां आवाज़ आयो ॻाल्हाइण वारा खे बेनसीब कीअं चुप कनि ही त यतीम आहिनि खाइण जे लाइ क्यों काफ़ी ॾींहं गुज़री विया कुझु न अथनि देगड़ी बाग जे मथां रखी उन जे में पत्थर विधा न पत्थर पचंदा न इन्हनि खे निंड थी अचे इन्हीअ जे करे भई चवान तरसो ताम तयार थियण वारो आहे इजो थी तव्हांखे ताम खाराया बाक़ी मुंहिंजो ऐं उमर जो क़यामत जे ॾियारे फ़ैसिलो अल्लाह जी कोरट में थींदो अल्लाह अल्लाह सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि मां नीर वही वियो अमड़ तुंहिंजे इन हाल जी उमर खे कहिड़ी ख़बर चवे थी ओ कलाम करण वारा जे उमर खे मुंहिंजे हाल जी ख़बर नाहे उमर खे बि हुकूमत करण जो कोई हक़ कोन्हे रोअंदे बैतुल माल जो दरवाज़ो खोलियो उन में बोरीअ में सामान विझी उन जो मुंहुं ॿधी करे आए नौकर खे चवनि था उमर जे कुल्हे ते रख ओदो चए मुंहिंजा साईं मां जो आहियां सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो ओ गुलाम क़यामत जो बार उमर जो तूं खणदे चई साईं वला तज़िरु वाज़िरतु विज़रा उख़रा क़यामत जे ॾियारे हर को बार पंहिंजो पाण खणंदो
अल्लाह अल्लाह हजरत उमर फारूक फरमायो तेरे मुंहिंजो पार न खण दे त पोइ हटी वञ आए 22 लख मुरबा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान कुल्हे ते बोरी खणी करे गरीबन जे खिदमत करण जे लाइ उन दरवाज़े ते आयो अमर पर्दो कयो पर्दो थी वयो खुदा जी ज़ात जो कसम हो कलमे वारो आए हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला पाए दो बारे उन जे मथां तेगड़ी रखी करे तमाम तो तैयार करे बाग भरंदे उन जे ॾाढ़ी मुबारक मां जॾहिं तूं पियो क्रॉस करे सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला इन ॾाढ़ी खे वठी करे चवे थो ॾाढ़ी हे तूं सही वञ जहन्नम जो तूं ॾाढो ॾुखियो अथई सैयदना उमर फारूक तमाम तैयार करे उन नंढनि ॿारनि खे पंहिंजनि हथनि सां खारायई पोइ घड़ी कन वेही रहियो पोइ उन ग़ुलाम चयसि त साईं हाणे हलो न ॿार रहो करे विया हाणे ॿारनि सैयदना उमर फारूक चयो जिन ॿारनि खे रोंदो ॾिठो त उन ॿारनि खे खिलंदो बि त मां ॾिसियो वञा ग़रीब जी ख़िदमत करण वारो आदिल हुक्मरान खुदा जी ज़ात जो कसम बैतुल मुक़द्दस फतह थियो चाबियूं हवाले कयूं उमर जूं निशानियूं ॾिसी करे चयो सोना उमर तूं अच चवनि था असां बैतुल मुक़द्दस जूं चाबियूं ॾींदासीं पर तव्हांजे अमीर खे ॾिसूं हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अल्लाह अल्लाह ये निकतो नौकर भी गड्ढा गुलाम गड्ढ तवज्जो कर हाय उनखे तो चवे यार मैल मां पंध हला मैल तूं ॾाचीअ ते सुवार थी वरी मैल मां ॾाची जो सुवार त तू मार वठी हलंदे हलंदे जॾहिं बैतुल मुक़द्दस जे वेझो हिकु महल बचो आए सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हलण जो महार वठण जो वक़्तु अची वियो उन ग़ुलाम चयो सुण ॻाल्हि ॿुधो मां पंहिंजो वारो तव्हांखे माफ़ थो कयां वेठा हुजो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो न न न गुलाम के डाची देवे हारियो महार वजूदा जन ए बैतुल मुक़द्दस ईसाई आलिम उन वारा खड़ी आया आए तौरात इंजील निशानियूं पिया ॾिसनि त उमर कहिड़ो आए चवण वारनि चयो ही जेको डाची ते सुवार आयो उमर चऊं त न जंहिंजे हथ में महारा उमर इहो उन जो बि इहो वया वजी तौरात खणी आया इंजील खणी आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ तौरात में लिखल मुझे साईं जे सहाबा जी भी तारीफ तौरात इंजील में लिखल या कल इन कुरान पाक ॿुधाई अल्लाह अल्लाह लाड़ कने जा गैरतमंद मुसलमान तू ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ां والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो ॾाढे चओ सुभान अल्लाह ये हज़रत उमर ये तौरात खोलींदा था वञनि उमर जूं निशानियूं तौरात में लिखियल हो ॾिसी करे हज़रत उमर साईं खे बैतुल मुक़द्दस जूं ताबियूं हवाले करे चवंदा उमर तोसां जंग करण पंहिंजी तबाही आहे हज़रत उमर जे इन निशाननि खे ॾिसी करे ख़ुदा जी ज़ात जो कसम बैतुल मुक़द्दस जो ताबियूं हवाले करे छॾियो बैतुल मुक़द्दस फतह थी वियो इहो केरु आहे चओ इहो सैयदना फारूक आज़म सोणो उमर
जागो था न बकवास था को सैयदना फारूक आजम जे मथा को सैयदना अबू बकर सिद्दीक जे मथा ओ कलमे वारो फारूक आजम उहा शख्सियत जो खुदा जी ज़ात जो कसम मिस्र जो मुल्क जने फतह थियो उतों जी नौजवान न्याणीअ खे हारो सिंगारो कराए दरिया में विझंदा जो कीदो पो पानी ॾींदो जॾहिं इस्लामी ममलकत में आयो तो तुंहिंजे गवर्नर खत लिखियो साईं तुंहिंजा माण्हू हर साल नौजवान छोकिरीअ खे हारो सिंगारो करे नील दरिया जे हवाले कंदा न तरे उहो पाणी ॾींदो हाणे इस्लामी ममलकत जे आए हुकूमत में मिस्र जो आयो आहे शहर हाणे छा कयो अल्लाह अल्लाह सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो खबरदार खबरदार ऐं बि औरत जे इज्जत के पायमाल करणो नाहे इस्लाम औरत के वना हक ॾिना खन इस्लाम औरत के वरी इज्जत ॾिनी जॾहिं पेट में आई ॿारियां ॿारियां याए पेट मां न्याणी ॼमी त हुज़ूर फरमाए त खैरुल बतन भलो पेट आका साईं फरमायो लोगो माण्हू तव्हांखे पुट जे ॼमण जी मुबारक था ॾियनि मां मुहम्मद न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾियूं थो वञा आए ॼाई याद नबी मुबारक पियो ॾे अबे खे पियो पारत करे पाण फरमायो न्याणीअ खे रहो पारायई न्याणीअ खे लटा वठी ॾिनई न्याणीअ जी ख़िदमत कई सदके जो सवाब ॼाई याद पीउ खे पारत मुड़ुस ॾे वई निकाह करे जॾहिं मुड़ुस जे घर में आई हाणे मुड़ुस खे पारता त खियारुकुम आलिही अल्लाह अल्लाह हाणे जॾहिं कुराड़ी थी वई हाणे रब वरी पुटन के भी पारत करे आए रब फरमायो त मां फैसलो करे छडियो साईं केड़ो या गाल रब पंहिंजो फैसलो कुरान में ॿुधायो अथव अल्लाह अल्लाह लाड़काने जा गैरतमंद मुसलमानो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा वक़वा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला वबिलवालिदैन इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरुहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा लाड़काने जा माण्हू त ॿुधाईंदो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत शान उमर फारूक शान उमर फारूक बिना लाउड जे खलीफो अहमदीन को नारा हणे सैंबी जो जो आवाज ही अले मुखां कावड़े लहो अले गर्मी वटो करे वैया अले थकल आयो यार लाड़काने जिया ई जलसा जेके चंदा न जमीयत उलमा इस्लाम जाई जे जलसा चौक चौक ते चंदा न मुजो शहीद खालिद महमूद नवर अल्लाह मरकद फरमाइंदो हो त मुखे मुजावर न खपन मुखे मुजाहिद खपन ये जमात मुजावर जी नाहे जो ये जमात मुजाहिद जी जमात तकबीर शान मुस्तफा शान सहाबा अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूबरा जिंदाबाद डॉक्टर शहीद खालिद महमूद सूबरा जिंदाबाद शहीद जे कातिल शहीद जे कातिल हन्नू बेगैरत लाड़काने जा गैरतमंद मुसलमानो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला नो खत लिखो तो मिस्र जे नील दरिया के
औरत ॾियणी नाहे, छोकिरी ॾियणी नाहे। खत लिखियई, हिकिड़ो लिखियई मिस्र जे गवर्नर ॾे, ॿियो लिखियई मिस्र जे नील दरिया ॾे। वाड़े वाह यार उमर तुंहिंजे चिठीअ जो कमाल। हाय खुदा जी ज़ात जो कसम, चिठी लिखियई औरत जी इज्जत के पायमाल करणो काने। मिस्र जे नील दरिया ॾे दो चवे, ओ मिस्र जा नील दरिया, ई खत दो चई उमर बिन ख़त्ताब मुस्लमान जे अमीर उमर जे तरफ़ां ॿियो ख़त चई, जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां पाणी ॾींदो या छोकिरी ॾियण सां पाणी ॾींदो, असांखे पोइ तुंहिंजे पाणीअ जी ज़रूरत कान्हे, पर जे तूं रब जे हुक्म सां हलंदो असां का बि छोकिरी तुंहिंजे हवाले न कंदासीं, का बि न्याणी तुंहिंजे हवाले न कंदासीं। पाणी रब जे हुक्म सां ॾे थो। मुस्लमान जे अमीर सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी चिठी पहुचंदी वञई, रब जे हुक्म सां वञणु शुरू कजांइ। अल्लाह 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 आए ऐलान करने जा ग़ैरत मन मुसलमानो, खुदा जी ज़ात जो कसम, उहा चिठी खणी करे मिस्र जो गवर्नर दरिया के बर्द पड़ी करे ॿुधाए, दरिया जे हवाले करे वयो। आए रात गुज़री, सुबुह थियो, यहूदी खिलंदा पिया अचनि, मुस्लमान जहिड़ा चरिया ॿुधा तहिड़ा ॾिठ, हे जेको असां नौजवान छोकिरी पिया ॾियूं, करे पियो पाणी ॾे, हे चिठीअ ते पाणी कीअं ॾींदो। अल्लाह अल्लाह अयां जो अची करे सुबुह सां जो नज़र कनि, उमर जी चिठी शाम जो मिस्र जे नील दरिया में वई। सुबुह जो अची ॾिसनि मिस्र जो नील दरिया करनदार पियो वहे। खोले चले सभु वाल सुभान अल्लाह चओ, मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हे हज़रत उमर जंहिंजी चिठीअ ते मिस्र जे नील दरिया, असांजो सिंधु दरिया सियारे जो सुकी वेंदो आहे, पर मिस्र जो नील दरिया सियारे जो बि करनदार वहंदो। उमर केड़ो उमर, तवज्जो करदा तो कयां, मस्जिद में खुतबो पियो ॾे, नबवी मस्जिद आ, मोहम्मद करीम जो मुसल्लो आ, जुमे जो ॾींहुं हथ में लठा, जुमे जो खुतबो पियो ॾे, ओचितो ज़मीन खे दिलज़लो आयो, लुॾी वई। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हथ में लठ खणी करे ज़मीन खे हणी चवे थो, ओ ज़मीन, जेकॾहिं तुंहिंजे मथां उमर ना हक़ कयो आहे त लुॾण जो हक़ अथई, भली लुॾ, पर जे तुंहिंजे मथां उमर अदल क़ाइम कयो आहे त तोखे लुॾण जो हक़ कोन्हे। अल्लाह अल्लाह लाड़े काने जा मुस्लमानो, उन ॾींहं खां वठी करे अॼु ताईं मदीने में ज़िलज़िलो न आयो आहे, जो जो क़यामत ताईं बि ज़िलज़िलो न ईंदो। ये उमर हिकिड़ी माई कुरानी आई, हज़रत उमर खे चई साईं मां तेल वठण आई हुयमि, वो तेल जेको आहे सो मुंहिंजो किरी पियो, तेल किरी पियो साईं, हाणे ज़मीन चूहे वई आहे, साईं मूंखे एतिरा पैसा कोन्हनि जो मां ॿिए तेल वठिया आहिनि, मालिक त मूंखे भराईंदो पैसा, मां वटि कुझु कोन्हे, साईं मूंखे ज़मीन खां तेल वापसि कराए ॾियो। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला उन जाइ ते आयो, ॿुधो ॿुधो, ईअं बीही करे ज़मीन खे चई जल्दी करे हिनखे पंहिंजो तेल वापसि कर, उमर तुंहिंजे मथां अदल कयो आहे, न हक़ न कयो आहे, पर ॿुध ॿुध, जेकॾहिं तेल वापसि न कंदी त पोइ इन ई जाइ ते खॾ खोटरे मां बेनमाज़ीअ खे दफ़न कंदो। बेनमाज़ी साईं मौलाना मोहम्मद इलियास फारूकी साहब पियो चवे त हे जेके सबीलुनि जा वॾा वॾा अॾा लॻल आहिनि, हिते निमाज़ कोई नथो पढ़े, जमायत सां न कोन्दा पढ़नि, को हिकिड़ो मलंग बि अकेलाइप में नथो पढ़े, इहो बि ख़्यालु नथो थिएसि त मौला हुसैन करबला जे मैदान में निमाज़ न छॾी मां पढ़ां। पर साईं ओ बुज़ुर्गो, ओ आलिमो, निमाज़ त वॾी आहे, निमाज़ त वॾी आहे, पर इन कैंप में सुबुह में तव्हां सुबुह जो या मंझंदि जो क़ुरान जी तिलावत ॿुधी अथव? ॻाल्हायो न था, तिलावत ॿुधव? को हिकिड़ो रुकू, को अधु रुकू ॿुधव न?
करबला जे मैदान में मुझो मौला हुसैन खुदा जी सा जो कसमा करबला जे मैदान में नमाज में भी कुरान पढ़े हैदरी दवा जो कुरान पढ़े हैदरी दवा जो नमाज पढ़े अर्ज़ कया तवज्जो कर ओ कलमे वारो मुसलमानो खुदा जी सा जो कसमा उमर फारूक आए जे अदल कायम कनस तवज्जो कर हजरत उमर साईं के शहादत जो दर्जो मिली वयो उमर फारूक शहीद अल्लाह अल्लाह सुबह जी नमाज आयो हथ में लठा नमाज 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 कंदो अची करे मुसल्ले ते बीठो पोया मुसलमान कुलो कुले में मिलाए करे उमर फारूक जे पोया पे नमाज पढ़न अबू लोलो फिरोजो मजूसी ईरानी अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम लिखो बीठो हो उमर नमाज शुरू कराई उन जे को ज़हरालूद खंजर उमर फारूक रज़ी अल्लाह तआला जे मथा वार कयो उमर साईं मुसल्ले ते गिरी पयो पोया जमात बीठ लगी हजरत उमर फरमायो अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला नो के हथ काटी चई और ते अज आए नमाज पढ़ाए उमर वने त वने पर रब जी नमाज न वने मुसलमान जो कुलो कुले में मिलाए लो हो तवज्जो कर उन निकलण जी कोशिश कई निकरी न सकियो आए वो खंजर पांजे सीने में हणी करे पान के जहन्नम रसीद कई नमाज पूरी थी तवज्जो कर उमर फारूक फरमायो ॿुधायो मुझे कत्ल में केरा हमले करण वारो केर चयो साईं अबू लोलो फिरोजो मजूसी हजरत उमर चयो करीम मां तुझो शुक्रानो तो अदा कया रब वडी तुझी मेहरबानी आ जो उमर जे कत्ल में कोई मुसलमान मुलविस ना गे ताजी माना उन जमाने जा मुसलमान हजरत उमर का राजी हो अजो के जमाने जा भी पक्का मुसलमान उमर का राजी थई तकबीर मुजाहिदन अंगुर जवाब दो यार नारा तकबीर शान सैयदना फारूक आज़म साईं भी चवंदो आ गली गली नगर नगर चलो डाडे मां बीबी सुभाना ना अरुबर ने मां मेहमान को कराची को आयो ये तो नजर माले का आयो लाड़का ने का मां भी नारो ना जड़ समो जो गली गली नगर नगर उमर उमर गली गली नगर नगर गली गली नगर नगर ही अभी चौना हूं तो चमन चमन गली गली अली 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 असां जो बंदे जो साईं अली असां जे अखियुनि जो ठोर अल्लाह अल्लाह मदीने जे मीर फरमाया अली तो सा मोमिन मोहब्बत कंदो तो सा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो असां उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम जो अकीदो मुझे शहीद खालिद महमूद जो अकीदो आए अल्लामा राशिद महमूद जो अकीदो साईं मौलाना जमाल मुस्तफा जो अकीदो साईं मौलाना मोहम्मद इलियास साहब जो अकीदो खुदा जी सा जो कसम चौथा अली जी मोहब्बत ईमान जो जुज़ो जी अली सां मोहब्बत न आहे वञी ईमान जो इलाज कराए अली असां देवबंदी जो अखियुनि जो ठार चई न सुभान अल्लाह हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत नबवी मस्जिद में सुबह जी नमाज ते मुसल्ली उदो शहर मदीनो ऐदा मुहर्रम ते नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत तवज्जो कजाए करबला जो मैदान जंग जारी लगी वही सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन के खत लिखी करे
मुहिब्बाने अली सदान वर आए गद्दारी कयो फिरी वयो लूसी ऐं लालची गाल सागी यांड जी व्यापार गा या लालच में अची वयो सैयदना पा उमर जेको हुसैन साईं चयो कूफे वारो अरे खत ताज ओ फिलाना वाला सरदार ओ फिलाना वडेरो ओ फिलाना साहब ए खत ता लिखियान हाने तवा मूसा गद्दारी पा कयो तारीख दो पढ़ा करबला जो वाक्यो किन कुरान में कोने मता जो करबला जी कहानी कुरान में ना 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 अल्लाह अल्लाह मुझे साईं सदको वजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद 60 साल गुजरी वयो आए 60 हिजरी में 50 साल मुझे साईं के दुनिया में बुरको मटे थियो ए करबला जो वाक्यो थियो सैयदना हुसैन उन्हनि खे चयो ॻाल्हि ॿुधो या छॾियो त मोटी वञा या छॾियो त इस्लामी बॉर्डर ते मां जिहाद करियां या छॾियो मां यसीद सां पाण मिलियां इब्न ज़ियाद खुदा जी ज़ात जो कसम का ॻाल्हि न मञई या बैयत कर या जंग लाइ तयार थी हुसैन चयो मां बैयत ॻाल्हियुनि सां सवा न कंदुसि पोइ मूंखे जंग कबूल लड़ाई लगी शहीद थींदा विया थींदा विया आए खुदा जी ज़ात जो कसम इमाम अली अकबर रज़ियल्लाहु जो कबरू जवान मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे हुसैन जो पुत्र इमाम अली अकबर हसीन जमील घुमंदो भी मुझे साईं वांगुरु मुरकंदो भी मुझे साईं वांगुरु आयो हथ में तलवार खणी चवे तो कूफियो अचो मूंसां जंग कयो मुंहिंजो नालो अली अकबर बिन हुसैन बिन अली मामे नाने मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी शुजाअत बाबे अली जो खून आया उन जी बहादुरी आए लड़ाई कंदे कंदे शहीद थियो आए वरी मुंहिंजो सोनो हुसैन जो नंढड़ो पुटड़ो इमाम अली अकबर शान महीननि जो पानी बंद 7 तारीख ते पानी बंद 8 ते बंद 9 ते बंद 10 ते बंद ए पानी न मिलियो मुंहिंजो मौला हुसैन करबला जे रेज़ार ज़मीन ते भी करे चवे तो ओ कूफियो अरे तांजो डोई त माया हिन मुंहिंजे मासूम बच्चे तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो कुत्ता पाणी पीअनि काफर पाणी पीअनि बागड़ी पाणी पीअनि बाला पाणी पीअनि लाड़काने वारो मां तारीख़ दो पढ़ा जेका तारीख़ पढ़ा तो उहा बि अॼो कल्ह जे किचन में अल्लाह अल्लाह हुसैन चयो ज़ालिमो ॻाल्हि ॿुधो मां तव्हां खां पंहिंजे लाइ पाणी नथो घुरां हिन मुंहिंजे मासूम चो तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो मां लानत कंदो आहियां उन जे मथां जे मुंहिंजे सोणे हुसैन जे पुट इमाम अली असगर नंढड़नि जे मथां तीर हलायो हथ में तीर इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मथे कंधु करे चवे तो अर्श वारा अल्लाह मां हुसैन जी कुर्बानी कबूल कजाए नौजवान गबरू जवान शहीद थियो पर मुंहिंजे मौला हुसैन मातम न कयो रड़ियूं न कयूं धाड़ घोड़ा न गई वावेला न गई कहिड़ो हुसैन जेदो जिसने सब कुछ कुर्बान किया वो हुसैन जिसने सब कुछ कुर्बान किया वो हुसैन जो जवान बेटे के मैयत पे न रोया वो हुसैन तकबीर मोजो हुसैन मोजो हुसैन हुसैन दुश्मन हमारा फारूक दुश्मन बच्चा गया दुश्मन बच्चा घोर कयूं शहजादा बचड़े वालो तहां के बचड़ा प्यारा ना है मुझे हुसैन के प्यारा ना हो रड़ियूं न कयई हाणे पाण निकतो पियो अची भेण के पियो चए या उख्ती ओ मुंहिंजी भेण इस बीरी
इसबीरी ओ मुंहिंजी भेण सब्र कजाए असांखे ॾाज में सब्र मिलियो यार ॻाल्हि ॿुधो करबला जो शाह हुसैन क़ुरान जो हाफ़िज़ हुसैन हाजी हुसैन दाढ़ीअ वारो हुसैन पटके वारो हुसैन हाफ़िज़ हुसैन आलिम हुसैन हाय गाज़ी हुसैन मुजाहिद हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन करबला जो शाह हुसैन वाह वाह हुसैन खुदा जी ज़ात जो कसम बच्चा शहीद थिया रुनोन धाड़ घोड़ा न कयई अल्लाह अल्लाह छो तो न ॾिठो मां तव्हां खां पुछां थो तवजो कर जेकॾहिं कंहिंजे वफ़ात ते कंहिंजी शहादत ते ईअं करणु जाइज़ हुजे त परियां परियां तवजो कर मां तव्हां खां पुछां थो वॾे में वॾो ॾुख जो ॾींहुं गम जो ॾींहुं सदमे जो ॾींहुं सूमर जो ॾींहुं 12 रबिउल अव्वल सूमर जो ॾींहुं शहर मदीनो हेॾा मुंहिंजे साईं जी राणी अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहर मरियम इस्लाम हफीफ इस्लाम बीठी हेॾा अम्मा फातिमा ज़हर तवजो कजो खुदा जी ज़ात जो कसम हुजूर फरमायो आशा जी मुंहिंजा पानी गरम कर पानी पीअंदुसि वुज़ू कंदुसि गुस्ल कंदुसि अल्लाह अल्लाह अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला न फरमाए थी अल्लाह अल्लाह मुंहिंजो नंढड़ो भाउ आयो हो उन जे हथ में ॾंदण हो आका साईं इज़हार फरमायो आशा मां ॾंदण ॾींदुसि अम्मा फरमाए थी मुंहिंजे भाउ खां ॾंदण वठी करे आका साईं खे ॾिनो में अल्लाह 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 हुजूर फरमायो आशा असां ताणे असां त चबाड़े कोन था सघूं अम्मी आशा फरमाए थी मां चबाड़े 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 नरम कयो हाणे मां धोण पी वञा ॿुधो लाड़काणे वारो 7 नंबर वारो हाय साईं जमाल मुस्तफा जे दावत ते अचण वारो खुदा जी ज़ात जो कसम नबी फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा काले थी वञे से मां ॾंदण चबाड़ियो तम धोई अचा हुजूर फरमायो ना 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 मुंहिंजी राणी धोण जी ज़रूरत न के तुंहिंजो चबाड़ियल मां मुहम्मद लॻाईंदुसि अहिड़ी आशा जंहिंखे नबी फरमाया आयशा अंत ज़ौजती फ़िद दुनिया वल आख़िरा आशा तू मुंहिंजी दुनिया में भी घरवारी आखिरत में भी घरवारी जन्नत में भी मुंहिंजी राणी आशा सैयदा तय्यबा ताहिरा लाड़काणे वारो कम जे ॾियारे मुहम्मद मोहन लाईंदो शफ़ाअत नसीब न थींदव जो मुहम्मद जे राणीअ खे गारियूं पिया ॾियो घटि वधि पिया ॻाल्हायो कहिड़ी आशा खुदा जी ज़ात जो कसम चई था मुंहिंजे साम्हूं आशा पाणी पीतो आका से उतां पाणी पीतो अहिड़ी आशा हाय ॾंदण चबाड़े थी ॾंदण चबाड़ल मदीने जे मीर लॻायो अहिड़ी आशा जंहिंजी पाक दामनी में अल्लाह जो क़ुरान लॻी आयो सूरत नूर त खोल पर यार तुंहिंजी क़ुरान सां लॻे ई कोन तूं क़ुरान पढ़ंदो ई नाहे तोखे कहिड़ी ख़बर त क़ुरान छा आहे खोल क़ुरान चओ सुभान अल्लाह ॾाढा त मां पढ़ां अल्लाह जो क़ुरान फरमाइंदा अल खबीसातु लिल खबीसीन الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون مغفرة ورزق كريم. سبحان الله मोहब्बत सां त चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां त चओ अम्मी आशा सुभान अल्लाह न था चओ कहिड़ी आशा चओ मदीने जे मीर जी राणी आशा
मदीने जे मीर जी राणी आशा जंहिंजी पाक दमनी कुरान बयान कई। माता खां पुछां थो क़यामत जे ॾियारे अल्लाह जे मोचड़न खां ॿियो कोई न बचाईंदई, मदीने जो मीर बचाईंदई। क़यामत जे ॾियारे मिठे मोहम्मद गिरबान पकड़ियई। अम्मी आशा चवंदी अल्लाह जा रसूल, अल्लाह जा रसूल, ए मुंहिंजा महबूब, तो मूंखे ईअं चयो त तूं मुंहिंजी दुनिया में बि राणी आहे, आखिरत में भी राणी आ। मुझा महबूब जिथा पानी मां पीतो उता तो पीतो। मुझा महबूब जे मां डंदड़ चबाड़ियो त मुझो चबाड़े डंदड़ तहां लगायो। मुझा महबूब मुझा सोना ता मुझे आखिरी दिहाड़ा मुझे हुजरे में गुजारिया। मुझा महबूब आखिरी दिहाड़न में पानी गर्म करे ताके गुस्ल मां करायो। मुझा महबूब क़यामत जे सिज उभरण ताईं मुझे हुजरे में तहां देरो लगायो। मुझा महबूब मुझे हुजरे के तहां जन्नत जो टुकड़ो कयो। मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियासिल जन्नह। मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद जो मिंबर इमो जो हुजरो यो ऐवान यो मामूली न थव, मामूली न थव। रौज़तुम मिन रियासिल जन्नह। हुजूर फरमाया जन्नत जे बागन मां बाग। मोहम्मद जो रोज़ो जन्नत। अबू बकर भी जन्नत, अबू बकर भी जन्नत में सुतो पियो आ त सोहणो उमर भी जन्नत में सुतो पियो आ। हे कुरान मुझे मथे ते आ पक नथी पवई त वञ मदीने में ॾिसी आ। अखियूं बंद करे ॾिसंदे न तोखे अबू बकर उमर मोहम्मद सां रोज़े में भाकुर पाईंदे नज़र ईंदा। चई ॾे न सुभान अल्लाह। बकवास न कर, न मञ, न मञ, भली न मञ। तू मञींदे तभी अबू बकर सिद्दीक आ, न मञींदे तभी अबू बकर सिद्दीक आ। तू मञींदे तभी उमर फारूक आ, न मञींदे तभी उमर फारूक आ। तू मञींदे भी नबी सां गॾु सुतो पियो आ, न मञींदे भी नबी सां गॾु सुतो पियो आ। जे तू मञींदे न तभी जन्नत में आ, न मञींदे भी। जे मोली अब्दुल जब्बार के ने सजदे ने चली दासे वो टोटा लगी पई दाऊ नहीं तो मां ते सजदे करो का पहुंचियो। सही जवाब मांगे ओ तो इस्तकबाल करे मुझे गाड़ी में गई फिर आए तो है जे हल चाय पी मानी का वैसे कने फजाइल अगे में कुरान अगे में साहबा अहल बैत जो शान। मां का जी मो वावेला तो करे नाचे 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 कंदे कई कुछ। अबू बकर जन्नत में न वेंदो, चे उमर न वेंदो, तू भली जियो वणई मथो फाड़। तुझा अब्बा दादा पड़ दादा खड़ा दादा धड़ दादा ये सब पिटे पिटे मरी विया, तबाह थी विया। अबू बकर के मोहम्मद खां जुदा कहे न कयो, उमर के नबी खां जुदा कहे भी न कयो। भली क़यामत जो सिज उभरंदो वहा कसा नुबासु यौमल क़ियामा। मदीने जे मीर फरमायो जरे मां मोहम्मद पंहिंजे रोज़े मां उथंदुमि त हे ॿई जवान मूंसां गॾु हूंदा। न तो चईले हो रहा तो सुभान अल्लाह चई। अरे ईरान जो बकवास तो करे अल्लाह यारी कुत्ता। अबू बकर उमर मोमिन नहा तू मोमिन कल्हा हेतरी डाली तेने नमाज न चा तू मोमिन ना। अबू बकर उमर मोमिन नहा तुझे ईमान में शक्का मुखे कुरान मथे ते रखो। अबू बकर आई उमर जे ईमान में मुखे पक्का छो त हिन कुरान गवाही दे। नारा तकबीर ताजदार खत्म नबूवत शान सहाबा सदाकत सिद्दीक अकबर अदालत फारूक आज़म जिंदाबाद। हाय खुदा जी सा जो कसम कलमे वारो अम्मी आशा जो क़यामत जे ॾियारे मिठे मोहम्मद के चवे त तुझी उम्मत मांखे गारियूं ॾिनो, तुझी उम्मत मांखे कुत्तनि जे नाला लिखिया। मुखे लाइ छा छा चयो मोहम्मद मां तुझी इज्जत मां तुझी गैरत तोखे ख़बर आ क़यामत जे ॾियारे जे मोहम्मद गिरबान पकड़ी न कोई छॾाए न सघंदई। जे अल्लाह पकड़ी त मोहम्मद छॾाईंदी, जे मोहम्मद पकड़ी कहीं भी न कोई भी न छॾाईंदो। क़यामत जे ॾियारे हाजी साहब चवंदो न अल्लाह हयाती ॾेस त क़यामत जे ॾियारे आदम चवंदो अहमद आणियो,
इब्राहिम चवंदो अहमद आणियो रब सां ॿियो पुछंदो केरु हाय कुर्बान वञा जंहिंजा अर्श बि क़दम चुमिया हा उन मिठे मोहम्मद सां पुॼंदो केरु अल्लाह जो नालो तो न मञो तव्हांजी मर्ज़ी अखलाक जे दायरे खां ॿाहिरि न निकिरो अबू बकर उमर उस्मान अली असांजा माइट न आहिनि मदीने जे मीर जा माइट असांजा न आहिनि न चना आहिनि न जतो ई नबी साईं जा माइट आहिनि हुजूर जा मसौरा आहिनि बन्याणा बस अर्ज़ तो क्या हाजी साहब अची वियो मां जल्दी खल हाजी साहब मुंहिंजी बि दिलि जी धड़कन जागो जेकॾहिं कंहिंजो ईअं करणु जाइज़ हुजे जीअं हाणे था कनि सटको कुटको वटको हटको हाणे वरी साईं मां अॻे जुमे ते मूं ॾे घणा जुमे ते मां बयान कई सभीनो तो हणनि चई प्यास हुसैन जी यादि कयो जागो था न जागो जागो रोज़ा छो रखियईं वॾेरा बि रखनि मौलवी बि रखनि ग़रीब बि रखनि इन्हीअ जे लाइ रखनि त हिन जेके जिन दस्तरखाने ते 70 क़िस्म जा तामत आहिनि ये सॼो ॾींहुं बुख काटनि शाम जे टाइम ते जॾहिं पेट में बुख ऐं उंज वञनि न त पोइ इन्हनि खे क़दुरु अलाह इशारो इन्हनि खे क़दुरु थींदो हिन ग़रीबनि जो जेके सॼो ॾींहुं रिड़ी था हलनि जंहिंजे दर ते ॿ महीना टे ॾींहं ॿ वेला बाहि नथी भरे बुख ते त बुख छा हूंदी आहे उंज छा हूंदी आहे हक़ त इहो अथई त मौला हुसैन खे करबो भला जे रेज़ार ज़मीन ते पाणी न मिलियो हो न तू भी न पी हां त पोइ तोखे सॼो ॾींहुं प्यासो हुजे हां त तोखे प्यास जो क़दुरु थिए त प्यास चाहे मासूम अस्कर जी प्यास चाहे हाय 18 साल जे क़बरू जवान अली अकबर जी प्यास चाहे हथ में तलवार रिवायत तो पढ़ा तहां जी लिखियल चे तो बाबा उन ॾाढी लगी आ हुसैन तो चेस पुत्र उन लगी आ सब्र कर तलवार खणी बहादुर वांगुर लड़ अखियूं बूटी दे नानो मोहम्मद हौजे कौसर जो पानी झलियूं उन लगी आ उन जी प्यास याद कर शरबत बिल्कुल सो पिए अल्लाह अकबर तोखे ख़बर आ इमाम ज़ैन आबिदीन जो पुत्र शाह इमाम बाकर फरमाए तो तमा पंहिंजे बाबे खे इमाम ज़ैन आबिदीन खे जने पानी भरे दींदो हम त मुंहिंजो बाबो पानी हथ में विझी पानी खे ॾिसी हेठ कंदो करे अखियुनि मां बाबा साईं खां नीर वहंदा हा मां चौमास बाबा मां जॾहिं बि तव्हां पानी घुरियो आहे मां तव्हांखे पानी ॾियां थो त तव्हां पानी पीओ नथा बाबा तव्हांजे अखियुनि मां पानी थो वहे पाण फरमाए पुट याकूब अलैहिस्सलाम खां पुट यूसुफ अलैहिस्सलाम जुदा थी वियो 40 साल खां पोइ बि मिलियो न बाबा मुंहिंजो त अबू मुंहिंजे अखियुनि जे अॻियां मुंहिंजा भाइर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां शहीद थी विया पाणीअ लाइ तड़पी पुट मां पानी कीअं पीआं इन्हीअ जे करे मौला हुसैन जे पुत्र इमाम ज़ैन आबिदीन जे पुत्र इमाम मोहम्मद बाकर उनो पानी न पींदो हो अखियुनि मां नीर वहंदा हा तू हिते सबीलूं पियो हलाए तू सबील न हलाए तू बस कर इमाम हुसैन जी प्यास के याद करे तू रोजा रख 10 ॾींहं रोजा उलमा हक़ उलमा देवबंद में अहिड़ा बि मुजाहिद अथई जेके 10 मुहर्रम जा 10 ॾींहं रोजा रखंदा आहिनि पर के अहिड़ा मुजाहिदन ही सॼी जमात वारा खुदा जो कसम 9 जो बि रोज़ो रखंदा हो त 10 जो बि असां रोज़ो रखंदा रखबो बाकी सटको कुटको चाहे तो जिया अग में मुझो मौला अली करे हां अग में सोनो हुसैन करे हां आखिरी गाल अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला ना फरमाए थी मुझो बाबू साईं आखिरी ॾींहं में गुस्ल करे मूंखे सॾो कयो अमड़ जी मुंहिंजा बाबा अम्मा खे ॾे अमी आशा तय्यबा ताकिरा मुतहरा फरमाए थी मां ॾिठो मां पेरनि खां बीठी हुअसि फातिमा ज़हरा केड़ी फातिमा हयादार फातिमा कुरान जी हाफिज़ानी आलिमानी ज़ाहिद मुत्तकी परहेज़गार वडे हया वारी खुदा जी ज़ात जो कसम बुधायो तुम वरी बुधाया रमजान जो चंड बीठो हुजूर घर में आया अमड़े जी मुजब अमड़ दे खबर रमजान जो चंड बीठो चे बाबा अल्हम्दुलिल्लाह अमड़ मुबारक दई अल्हम्दुलिल्लाह
अम्मा तो चंड डिठो या न डिठो सईदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाती मुंहिंजा बाबा साईं चंड न डिठो अम्मा चंड ॾिसी या रमज़ान जो चंड ॾिसण त वॾो सवाब अल्लाह अल्लाह हाय लाड़काणे वारो अहल बैसा मोहब्बत करण वारो नबी जे राणी हाय आलिया जे राणी अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो हया पर्दो चवे थी मुंहिंजा बाबा साईं रमज़ान जे चंड खे सॼी दुनिया जा माण्हू ॾिसंदा आहिनि जंहिं रमज़ान जे चंड खे धारे माण्हू जी नज़र पवे उनखे मां कीअं ॾिठा न ॾिठो त बाबा हीअ केरु हीअ नबीअ जी न्याणी ही जन्नत जे औरतुनि जी सरदार हयादर जेका रमज़ान जे चंड खे नथी ॾिसे धारे माण्हू जी नज़र पई आहे जेका राह जो पंहिंजो जनाज़ो बि खणाए वो हक़ त इहो हो हक़ त इहो हो अॼोकी मोमिनियाणी भी पाण खे बंद करे हा छो जेकर चाहे थी त मां फातिमा जी जमात में वञा खातून जन्नत जी जमात में दाख़िल थिया त पर्दो करे धारन का मुंह लिकाए न ॻाल्हाए न था हाणे त पेर बि ॻाल्हाए न था वाइस मां तो क्या तुंहिंजो तव्हां था मूंखे गोली लॻंदी न लॻे न हेॾा अमल ई न आहे न पोइ खुली ॻाल्हायो न ताजो कंहिंजे पेर बि हथड़ो बि चेहरो बि वाह वाह फातिमा जी जमायत इहा न आहे फातिमा जी जमायत उहा आहे जेका पर्दे में धारण खां मुंहुं लिकाए थी अंदर वेही घर जे चौदीवार जे अंदर वेही क़ुरान भी पढ़े थी पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त भी करे थी पंहिंजी अस्मत जो भी ख्याल करे थी मुड़स जी भी इज़त करे थी हुज़ूर फरमायो इहा औरत मरी वेंदी सिधो सो जन्नत में हली वेंदी ॾाढा चओ सुभान अल्लाह नबी से फरमायो अम्मणे खे ॾे आख़िरी ॻाल्हि थई अम्मा फातिमा फरमाती मां कन्नो खणी बाबा साईं जे चपन मुबारक ॾिनो अम्मड़ जी बाबा अम्मा मां केर बख्तियार ॾिनो सोना जेतिरा साल चओ मां उमिरि ॾियां मुंहिंजे पुट मुंहिंजे रूह लबैक कई तुंहिंजो बाबो गन करीब पंहिंजे रब सां मिलण वारो पुट मां चंद घर जो महिमान आहियां अम्मड़ मुंहिंजे वफ़ात खां बाद में रोजाईंदा अम्मड़ मुंहिंजे वफ़ात खां बाद में धाड़ घोड़ा न कजाए वावेला न कजाए अमर मथे में मिट्टी न विझ जाए अम्मा सीने के चाक न कजाए अम्मा मोते चंब न जाए हुजूर फरमा मनसर बल खुदूद व शक्ल जुयूब वदआ बिदअवल जाहिलिया बार फरमा जेको मुसीबत वाले वक्त में मोते चंब हणे मथे में मिट्टी विझे सीने ते धकणे रड़ियूं पियो करे धाड़ घोड़ा वावेल लैस मिन्ना जो नागे अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा ये जो बुधो रोई वेठी हुजूर फरमाना ना मुझी अम्मड़ यो शाबाई करे अम्मा न रो अम्मा तू तो मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो अम्मड़ न रो अम्मा तू क्या मजे ॾियारे जन्नत जे औरतुनि जी सरदार मां के रब बिशारत ॾिनी अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम नबी सही दुनिया बुरको मटियो मदीने में ॻाल्हि होली वई जेको जाते होयो अखिल मां नीर पिया वहनि हाय सहाबा जी मोहब्बत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु आयो हे चवंदा त जनाज़े में शरीक न हा ना अम्मा आशा जो हुजरो हो अबू बकर अबू हो घर आयो आका साईं जे चेहरे जे मथा अच्छी चादर पई हुजूर जे चेहरे जे मथा चादर लाए निरण ते चुमी ॾई सैयदना अबू बकर सिद्दीक जे धोते तो हय्या व मय्यता ओ मोजा साईं तुझी जिंदगी भी पाका तुझी जुदाई भी पाका मुझो सोहणो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर आए वो भी आयो हुजूर जे गल मुबारक ते चुमी ॾई करे मुझे मुर्शिद चयो इब तो हय्या व मय्यता मोजा सोहणा हमारी जिंदगी भी पाक हमारी भी जुदाई पाक आए मुझे मौला अली चयो मुझा साईं ओ मुझा दिलबर ओ अल्लाह दा दादला नबी ओ सोना नबी
अली साईं अज तुझी जुदाई अली के सवा झोरे विधो सोना जे तू सब्र जी तलकीन न करे अज तुझे जुदाई में मां अली रोई 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 अखिन जो पानी खत्म करे छड़िया पर सोना तो असांखे सब्र सेखारियो तो असांखे सब्र जी तलकीन कई यार गाले बुध सहाबा जो तो हालियो हजरत उमर मानू दा चवंदा उमर के हुजूर सां इश्क न हो गलत गालाए बकवास तो करे कुत्ते वांगुर पियो भौंके आए हुते वेही पियो चवे तो उमर मुसलमान न हो उमर हेड़ो हो ना 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 हजरत उमर जी गाल बुधी तलवार म्यान मां कढी जे तो लोगो मता चो तो मुहम्मद फौत हुआ हे तलवार सां मुठी लाए छडीनो मांस अल्लाह सां वयो मिलण वयो जानो आयो वारे वा यार उमर वाह जी तुझी नबी सां मोहब्बत होश विञाए वेठो आए कोई वेझो न पियो वञे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो सही उमर त तलवार खई वेठो अखियूं गाणियूं ईअं तो चे त मोहम्मद फौत न थियो जानो आयो बुरदबार हलीम वॾे इल्म वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला नो आयो खुदा जी ज़ात जो कसम हज़रत उमर फारूक जे भरसां भी करे ये भी चवे तो लोग आए जेकरे तवा अल्लाह जी इबादत कंदा हो अंता बुदल्लाह रब जी इबादत कंदा हो तो अल्लाह हय्यु कय्यूम दाइम कायम रब ते मौत नहीं दो अल्लाह ला इलाहा इल्ला हु अल हय्युल कय्यूम ला ताखुदुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मा ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम अल्लाहु हज़रत अबू बकर फरमायो रब जे मत मौत भी नहीं दो रब के निंद्र भी नहीं दी ऊँघ भी नहीं दी अंता बुद मुहम्मदन फक़द मात जे मोहम्मद जी ता इबादत कंदा हो यार वो मोहम्मद दुनिया छॾे वयो पंहिंजे रब सां मिलियो आए हज़रत उमर ॾिसे पियो हज़रत अबू बकर क़ुरान जी आयत तिलावत कई उमर के कंहिं भी न झुकायो उमर बहादुर हो उमर दलेर हो उमर वॾो बहादुर हो उमर के जे झुकाईंदी त पोइ अल्लाह जो क़ुरान झुकाईंदो हो जीअं नक में ॾाजीअ खे नाकेली विझी करे चवे हुश वेही रहे उमर के कंहिं न झुकायो उमर के झुकायो त चओ अल्लाह जे क़ुरान झुकायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ क़ुरान जी आयत पढ़ी अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाइंदा वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रसूल अफा इम्मात औ कुतिला क़लबतुम अला अक़ाबिकुम व मन यंक़लिब अला अक़बैहि फलन यज़ुर्रल्लाह शय्या व सयजज़िल्लाहु शाकिरीन तो वासलो मां क्या जो पर ॿिया बि आलिम आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयत पढ़ी मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे जे ॿिया रसूल दुनिया में आया पंहिंजो पीरियड पूरो करे अल्लाह जी तौहीद ॿुधाई ईअं विया मुंहिंजो मोहम्मद भी पंहिंजे रब जी तौहीद जो हक़ अदा करे दुनिया छॾे अल्लाह तो फरमाए जेकॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जेकॾहिं नबी दुनिया छॾे वञे पुछा तव्हां पंहिंजे पोयनि ते खुड़नि भर पोइ ते मोटंदो हज़रत उमर जो अबू बकर मां त समझा तो इहा आयत ॼण हाणे लथी आहे इहो सहाबा जो मदीने जे मीर सां मोहब्बत उमर मातम न कयो अली मातम न कयो अबू बकर से मातम न कयो मुझे मौला अली जी शहादत एक ही रमजान ते थी मुझे मुर्शिद अली जा बचड़ा इमाम हसन सोनो हुसैन
जन्नत जे जवान जा सरदार पाण पंहिंजे बाबा साईं खे उनजो जेको अचो त बाबा मुंहिंजे कातिल खे माखीअ जो शरबत प्यार जो जेकॾहिं मां रहियुसि ज़िंदा त मां फ़ैसिलो वठंदुसि न त मूं खां बाद शरीयत जे मुताबिक़ सज़ा ॾिजो। उन्हनि मातम न कयो। मुंहिंजे सुहिणे मौला हुसैन खे ज़हर न हुयो शहीद थियो। सुहिणे हुसैन वावेला न कई धाड़ घोड़ा न कई। करबला जे मैदान में अखियुनि जे साम्हूं इमाम अली अकबर 18 साल जो जवान मासूम बचड़ो हर कंहिंखे बचा प्यारा आहिनि। मुंहिंजे मौला हुसैन रड़ न कई। हाय कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। केड़ो हुसैन जिसने सब कुछ कुर्बान किया वो हुसैन जो जवान बेटे के मैयत पे न रोया वो हुसैन। हाय जेकॾहिं चवी तो न त मां हुसैन ही आहियां त वो हुसैन के किरदार खे वठ हुसैन जे तरीक़े खे वठ हुसैन जे तरीक़े ते हल। करबला ते नज़र कर त करबला जे नौजवाननि करबला जे मासूम बच्चनि करबला जे बीबियुनि हयादार पर्देदारनि खे खुदा जो कसम पानी न मिलियो पर वावेला न कयूं रड़ियूं न कयूं धाड़ न घोड़ा न कयूं। हक़ थई त तूं बि 10 ॾींहं पानी न पी पर जे सॼो ॾींहुं न पी शाम जो पी ठीकु आहे। तोखे एॾी ताक़त न आहे जो तूं उन सैयदनि जहिड़ी उन अहल बैतनि जहिड़ी उन बर्दाश्त करे। इहे जिगर उन्हनि जा हा इहे सब्र उन्हनि जा हा इहो अखलाक उन्हनि जो हो इहा बुर्दबारी उन्हनि जी ही। दोस्तो मां तव्हांखे अर्ज़ु खणी आयो आहियां करबला जे जवान चयो त मर्दे मरी वञो गैर जो सजदो न कजो रब जी नमाज़ न छॾिजो ज़ालिम हुक्मरान जी बैयत क़बूल न कजो। इहो मौला हुसैन जो दर्स आहे करबला जे मैदान में। चो इंशाअल्लाह मरंदे मरी वेंदासीं गैर जो सजदो न कंदासीं गभा थी वञूं रब जी नमाज़ न छॾींदासीं। भली तव्हां ज़ालिमो असांखे पंहिंजे मक़सद तां पहुचे हटाइण जी कोशिश कयो पर ज़ालिमनि जी असां हुकूमत कॾहिं बि क़बूल न कंदासीं। छो त असां हैदरी बि आहियूं असां मुहम्मदी बि आहियूं असां सिद्दीकी बि आहियूं असां फारूकी बि आहियूं असां उस्मानी बि आहियूं असां हैदरी बि आहियूं असां हुसैनी बि आहियूं। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी।